नबीसर रोड में सनातन धर्म पारां जन्माष्टमी जो ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। उन सिलसिले में लोहाणा, खत्री, सोनारा, सूटड़, माली ऐं महाराज बिरादरीन पारां कम्यूनिटी हॉल में जन्माष्टमी प्रोग्राम रखियो वियो आहे, जंहिंमें भील, कोली, मेघवाड़ ऐं ॿिनि पारां वॾे अंग में शिरकत कई ऐं सत्संग में भगत पंहिंजा भॼन ॻाईंदे सभिनी खे झूमाए छॾियो। उन हवाले सां भगत ऐं शहरवासी हिंदू बिरादरी पारां सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु जन्माष्टमी जेका असीं मल्हायूं पिया उहो वॾे ज़ोर सां, प्रेम सां, श्रद्धा सां मल्हायूं था। उनजूं कथाऊं, उनजूं कीर्तनूं, उनजा जेके बि चरित्र आहिनि, जेके परमात्मा लीलाऊं रचियूं आहिनि, उहे जेको आहे असीं संसार खे ॿुधाए किरतारथ थियूं था। हिंदू बिरादरी जो हिकिड़ो त्योहार आहे जेको हर साल मल्हायो वेंदो आहे तमामु धामधूम सां, ऐं जे पोयां इनखे मल्हाइण जो जेको मक़सदु आहे या जेको सबबु आहे उहो इहो आहे त को दौर हो, हिकिड़ो बादशाह हूंदो हो कंस नाले सां, जेको तमामु वॾो ज़ालिम बादशाह हो ऐं उन पंहिंजी रैयत ते तमामु घणा ज़ुल्म कंदो हो। त उन दौर में हिकिड़ो फिलासफ़र पैदा थियो, हिकिड़ो तमामु दाना माण्हू पैदा थियो जंहिंखे हिंदुअनि जो पैगम्बर करे सॾियो वञे थो श्री कृष्ण जे नाले सां। उहो श्री कृष्ण जेको पैगम्बर हो जॾहिं पैदा थियो उन जी ख़ुशी में जन्माष्टमी जो हिकिड़ो इहो त्योहार आहे जेको मल्हायो वञे थो। जीअं त असां अॼु जन्माष्टमी वॾी धूमधाम सां मल्हाई आहे ऐं हर साल मल्हाईंदासीं। सुठे धाम धूम सां मल्हायोसीं, ॾाढो मज़ो आयोसीं। हर साल जीअं भॻवान कम मल्हाईंदा रहंदासीं। हर साल जीअं नबीसर रोड में बि जन्माष्टमी जो प्रोग्राम असां जेका बि असांजी हिंदू कम्यूनिटी आहे उहो मल्हाईंदा आहियूं ऐं सुबुह मां सवेरे आरती बि कंदा आहियूं। अॼु असां श्री कृष्ण भॻवान जे जनम जो ॾींहुं हिंदू कम्यूनिटी हॉल नबीसर रोड में वॾे धूमधाम सां मल्हायो। श्री कृष्ण भॻवान जो जनम जो ॾींहुं अॼु असीं इन ई करे मल्हाईंदा आहियूं त श्री कृष्ण भॻवानु जेको हिन पंहिंजे मामा कंस पापी खे ख़तमु कयो ऐं दुनिया मां जेको पापी कंस जो जेको राज हुयो उहो ख़तमु कयो। अशोक कुमार खत्री, सिंध टीवी न्यूज़, नबीसर रोड।